असलामुअलैकुम तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। दाबेची में क़ाइमु 3 पेट्रोल पंपनि खे कस्टम एहलकार एसी साकरो गैर क़ानूनी ॼाणाए सील करे छॾियो। ख़बर मूजिबि कस्टम ऑफिसर तालिब हुसैन, असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साकरो, सजाद हुसैन अबड़ो, DSP कादिर बख्श ख़ासकेली, SHO दाबेची ग़ुलाम अली लाखो, SHO घारो मुमताज़ अली बिरोई ऐं मुख़्तलिफ़ एजेंसियुनि पारां दाबेची में क़ाइमु अल मदीना फिलिंग स्टेशन, बम्बोर फिलिंग स्टेशन, मदीना फिलिंग स्टेशन खे गैर क़ानूनी ॼाणाए सील करे छॾियो। इन मौक़े ते AC साकरो सजाद अबड़ो साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिते हलंदड़ पेट्रोल पंपनि जी मालिकनि वटि NOC न हुअण करे वफ़ाक़ी हुकूमत जी हुकूमत ते सील कया विया आहिनि। इन्हनि पंपनि ते गैर क़ानूनी मयारी तेल सां गाॾियुनि समेत इंसानी जानियुनि लाइ बि नुक़सानकार आहे। कंहिंखे गैर क़ानूनी तौर ते पेट्रोल डीज़ल खपाइण जी इजाज़त न ॾिबी। ज़रीयुनि मूजिबि इहे पेट्रोल पंपनि जी आड़ में गैर क़ानूनी तौर ते यूनिट हयां विया जेके सिर्फ़ु और सिर्फ़ु पंहिंजी गाॾियुनि ताईं तेल भरे इस्तेमालु करे सघनि था, पर मिली भगत जे ज़रिए आवाम जे इस्तेमाल में थींदड़ गाॾियुनि, मोटरसाइकिल ऐं आम गाॾियुनि में इस्तेमाल लाइ पेट्रोल ऐं डीज़ल खपायो थो वञे, जंहिं सबबि पेट्रोल पंपनि मां माप में वॾे पैमाने ते हेराफेरी पिणु कई वेंदी आहे। यादि रहे त हर महीने इन्हनि पेट्रोल पंपनि जी यूनिटनि खे सील कयो वेंदो आहे। ॾेती लेती बाद कुझु कलाकनि अंदरि ॿीहर खुली वेंदा आहिनि, जंहिंजो अज़ाब आवाम खे भोगणो पवंदो आहे। टोटल पेट्रोल पंप्स चेक थींदा, सभिनी जा डॉक्यूमेंट्स चेक थींदा ऐं सभिनी जा लाइसेंसिस चेक थींदा। उन्हनि जा जेके पंहिंजो ऑयल मार्केटिंग कंपनीज़ जी जेके डीलरशिप्स आहिनि उहे चेक थींदियूं ऐं प्लस उन्हनि खे कानून जे मुताबिक़ नोटिसिस ॾिना पिया था वञनि त उहे पंहिंजा डॉक्यूमेंट्स पेश कनि। तेसिताईं जेको आहे सो पेट्रोल पंप कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़, दाबेची।